असेंबली में शरीफ खानदान जो नालो ईसीएल में शामिल न करण बाबत बहस कियो वियो आहे, जंहिं दौरान अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर चौधरी निसार जो चवणु आहे त ईसीएल में नालो विझण जो इख़्तियार घर वज़ारत जी कमेटी वटि आहे। शरीफ खानदान जे केस में नेब जी सिफ़ारिश नज़रअंदाज थी त पोइ फ़ैसिलो ॿिए हंधि थियो आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त क़ौमी असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर जी सदारत हेठि थियो, जंहिंमें शरीफ खानदान जो नालो ईसीएल में शामिल न करण वारे मामले ते बहस कयो वियो। पीपी अॻवान नवीद कमर जो चवणु आहे त नवाज़ शरीफ जो नालो ईसीएल में शामिल छो नथो कयो वञे, ईसीएल में नालो शामिल करण जो तरीक़ेकार छा आहे। नाज़रीन खे ॿुधायां त अॻूणे घर वज़ीर चौधरी निसार जो चवणु आहे त ईसीएल में नालो विझण जो इख़्तियार घर वज़ारत जी कमेटी वटि आहे। चौधरी निसार चयो त शरीफ खानदान जे केस में नेब जी सिफ़ारिश नज़रअंदाज थी त पोइ फ़ैसिलो ॿिए हंधि थियो हूंदो। अवां खे अहम ख़बर खां आगाही ॾींदा हलूं पिया। क़ौमी असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर जी सदारत हेठि थियो, जंहिंमें शरीफ खानदान जो नालो ईसीएल में शामिल न करण वारे मामले ते बहस कयो वियो। पीपी अॻवान नवीद कमर जो चवणु आहे त नवाज़ शरीफ जो नालो ईसीएल में शामिल छो नथो कयो वञे, ईसीएल में नालो शामिल करण जो तरीक़ेकार छा आहे। क़ौमी असेंबली में शरीफ खानदान जो नालो ईसीएल में शामिल करण बाबत बहस कयो वियो आहे, जंहिं दौरान अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर चौधरी निसार जो चवणु आहे त ईसीएल में नालो विझण जो इख़्तियार घर वज़ारत जी कमेटी वटि आहे। शरीफ खानदान जे केस में नेब जी सिफ़ारिश नज़रअंदाज थी त पोइ फ़ैसिलो ॿिए हंधि थियो हूंदो। क़ौमी असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर जी सदारत हेठि थियो, जंहिंमें शरीफ खानदान जो नालो ईसीएल में शामिल न करण वारे मामले ते बहस कयो वियो। पीपी अॻवान नवीद कमर जो चवणु आहे त नवाज़ शरीफ जो नालो ईसीएल में शामिल छो नथो कयो वञे, ईसीएल में नालो शामिल करण जो तरीक़ेकार छा आहे।